अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं आया वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंद जी नवाबशाह पुलिस पारां एकता ॾियारे ते 30 क़ौमी कारकुननि मथां केस दाख़िल करे ॿिनि ॼणनि सज्जाद मल्लाह ऐं एजाज़ गोलो खे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ जिस्कम कारकुननि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिबि नवाबशाह जे A सेक्शन पुलिस पारां एकता ॾियारे ते जिस्कम जे 30 ॼणनि मथां केस दाख़िल करे ॿिनि ॼणनि सज्जाद मल्लाह ऐं एजाज़ गोलो खे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ नवाब वली मोहम्मद मीर जिस्कम ज़िले अॻवान बादल बिरोही डॉक्टर अलाए रखियो कलोड़ो वाजिद अली कलोड़ो जावेद बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नवाबशाह पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं सहाफ़िन आॾो दाहींदे हिननि चयो त सक़ाफ़ती ॾियारे ते सॼी सिंध पंहिंजी क़ौमी ईद मल्हाए रही हुई, पर नवाबशाह पुलिस तअसुब परस्ती कंदे ॿिनि क़ौमी कारकुन सज्जाद मल्लाह ऐं एजाज़ गोलो खे खंबे जिस्कम जे 30 अॻवाननि मथां केस दाख़िल कयो वियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि मुतालबो कयो त दाख़िल कयल कूड़ो केस ख़ारिज करे गिरफ़्तार थियल क़ौमी कारकुन आज़ादु कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़। क़ौमी महाज़ ज़िले नवाबशाह जे अॻवान कारकुननि तां कूड़ा केस खत्म कयो। तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश सिंधु